खतरनाक वायरस आयो आहे बदनसीब ॿी आहे असांजी पाकिस्तान जी ऐं पाकिस्तान में जेके आहिनि पाकिस्तानी अञा ताईं रिपोर्ट इहो ई आहे कि इहो वायरस ईरान जे थ्रू ऐं अफगानिस्तान वारे बॉर्डर जे थ्रू आयो आहे। हाणे हे लंडन कीअं पहुतो आहे, कैनेडा कीअं पहुतो आहे, हिनजी वैक्सीन छो न निकिती आहे, इहो त मां पाण बि पुछणु चाहींदुसि कि वॾी वॾी बीमारियुनि जा जेके हिन वटि वैक्सीन निकिरी आया आहिनि त हिन जो बि इनशाला अल्लाह कंदो जल्दी निकिरी ईंदो। हरासमेंट फैलिजी वई आहे, सॼी सिंध में स्कूल बंदि थी विया आहिनि, PSL मैचिस ते बि ऑडियंस के अचणु न ॾींदा सुभाणे खां वठी, त सीरियस मैटर त आहे ऐं अल्लाह पनाह ॾे, अल्लाह कंदो हे आख़िर ख़तमु थींदो ऐं पंहिंजा पाकिस्तानी जेके आहिनि नुक़सान खां बची वेंदा इंशाअल्लाह। दुआ बि आहे असांजी, पर इहो आहे ॾाढो क्रिटिकल ऐं मुश्किल वक़्तु आहे ऐं बीमारी जो क्योर न आहे, इहो आहे मुश्किल। साईं सूर्य बादशाह जी जेको आहे सो पंहिंजो वरसी थिए थी 20 मार्च ते, उन में सिंध हुकूमत जेको आहे पंहिंजो जेका मोकल थिए पई उनखे रद्द कयो आहे गुज़िरियल 3 सालनि खां 4 खां, त उन ते फंक्शनल मुस्लिम लीग जो कहिड़ो मौक़िफ़ हूंदो? ॾिसो, सूर्य बादशाह जी शहादत के पार्टी जी न हुई, त को हुन टाइम जी सियासी न हुई। सूर्य बादशाह जो नारो हुयो वतन कफन आज़ादी या मौत, त हो पाकिस्तान लाइ पंहिंजी जान ॾिनी। उन टाइम ते अंग्रेज़नि इलाही तोहफ़ा मोकिलिया हुया ऐं इहो बि चयो वियो कि असांजो साथ ॾे त सज़ा बि कैंसिल था कयूं। त सूर्य बादशाह हिकु अज़ीम लीडर हुयो जंहिं बेसिकली पाकिस्तान लाइ सिर्फ़ु नालो न हुयो उन टाइम ते डिसाइडेड, हुन चयो हुयो कि भई अंग्रेज़ जेको आहे वापसि वञे, हुननि जो हक़ न आहे हिते, हे धरती असांजी आहे ऐं धरती लाइ जान ॾींदासीं, पर अंग्रेज़ साम्राज्य जी ग़ुलामी न कंदासीं। त इहो ॾींहुं असां चयूं था कि असांखे टारगेट न बणायो वञे ऐं जीअं बाक़ी छुटियूं आहिनि उहे ई सूर्य बादशाह जी शहादत वारो ॾींहुं जेको आहे उहो छुट्टी जो हुजणु खपे, घटि में घटि सिंध में एटलीस्ट। वफ़ाक़ी हुकूमत सां फंक्शनल मुस्लिम लीग जेको आहे इतिहादी आहे, वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो इहो छो नथो कयो वञे? ॾिसो, वफ़ाक़ में मिसाल तौरु मां हुजां त मां अपील कयां, हुते जेके पंहिंजा बाक़ी MNAs आहिनि उन्हनि सां ॻाल्हाए सघिजे थो, पर ॾिसो वायरस कोरोना वायरस में एतिरो माहौल ख़राबु आहे कि हिन टाइम ते ॾिसो कश्मीर वारो इशू ई दॿिजी वियो आहे, एतिरा मुस्लमान मारिजी विया हुते, उहा ॻाल्हि ख़तमु थी वई, वायरस ई वायरस हले पियो। त अल्लाह ख़ैर करे, मेन असां रहूं सूर्य बादशाह जी वरसी वारे हवाले सां हर साल असां मल्हाईंदा आहियूं रानीपुर साइड ते, गंबट साइड ते। हिन दफ़े असां वेन्यू चूज़ कयो आहे ख़ैरपुर सिटी, ताकि जेके 8 ई तालका आहिनि असांजा उहो शरीक थियनि। ऐं मां त वरी अगरि सोशल मीडिया ते हलंदो त मां पंहिंजे दोस्तनि खे जेतिरा बि ज़िला आहिनि सॼे सिंध में इहा अपील कंदुसि कि जेका बि नोटेबल आहिनि असांजा सियासी माण्हू दोस्त या दरगाह जा माण्हू, उन्हनि सभिनी खे हर तालके में नंढे पैमाने ते सही पर इहा वरसी मल्हाइण शुरू करणु खपे इन साल खां वठी, ताकि अॻिते हली करे जेके नौजवान थियनि था, हाणे ॿार आहिनि, हुननि खे अवेयरनेस पैदा थिए, ख़बर पए कि सूर्य बादशाह शहादत जो नज़रानो छो ॾिनो। ख़बर ई न हूंदी त हो अॻिते छा ॻाल्हाईंदा। त हिस्ट्री जो जेको आहे हिकिड़ो पन्नो कि हुनमें मां चाहियां थो अची वञे, ताकि स्कूल में बि सूर्य बादशाह ते प्रॉपर चैप्टर हुजे जंहिंमें लाइफ कीअं गुज़ारी सूर्य बादशाह ऐं छा जे करे इख़्तिलाफ़ हुयो अंग्रेज़ सां, छो जेल विया हुया, GM सैयद बि जेल वियो मिलण, त इलाही डिटेल्ड आहे, मां हाणे नथो चई सघां, पर सूर्य बादशाह असल शहीद आहे, सियासी शहीद कोन्हे। ऐं मां सम्झां थो कहिड़ी बि पार्टी जो हुजे, जेको बि मुल्क जो या शहर जो या सिंध जो लोकल आहे शहरवासी, उनखे एतिराज़ न हुजणु खपे सूर्य बादशाह जी शहादत वारे ॾींहुं छुट्टी थियण ते, ऐं बल्कि शरीक थियणु खपे उन्हनि खे। दानिश्वर ईंदा, असां ॿुधाईंदासीं कि छा छा कीअं उन्हनि जी लाइफ हुई, कीअं उहो वॾा थिया, कीअं 12 साल जी उमिरि में उन्हनि खे ताज मिलियो, इलाही माना तव्हां ईंदव त तव्हांखे ख़बर पवंदी फुल हिस्ट्री जी इंशाल्लाह। मुल्की हालात को सर कैसे देखते हैं, क्या ये हुकूमत अपनी मुद्दत पूरी करेगी? देखिए, मुल्की हालात में तो फिलहाल कोरोना वायरस के अलावा कोई बात ही नहीं है, तो लिहाजा मैं बोलूँगा कि किस्सा तो बिल्कुल जकड़ गया है, ना आगे जा रहा है ना पीछे जा रहा है। देखें अपने मुल्क की इकोनॉमी देखें, हालात देखें, क्रिकेट के मैच जो है बगैर ऑडियंस के खेले जाएंगे कल से,
तो है बहुत नाजुक सूरत हाल। इसमें ये कहा नहीं जा सकता कि हुकूमत 5 साल निकालेगी कि नहीं निकालेगी, लेकिन बड़ा क्रूशल टाइम है और पूरे पाकिस्तान के लिए तकलीफ का टाइम है। दुआ है अल्लाह से कि अल्लाह करे बेहतरी आए। मियाँ साहब वापस आएंगे या क्या समझते हैं आप, कैसे देखते हैं? सवाल ये है कि सरदारी साहब जाएंगे कि रहेंगे, तो ये चीज़ें वक्त के साथ होंगी। अब मेरे ख्याल से जो निकल गया मैं नहीं समझता वापस आएगा। और फिलहाल सियासत जिस तरह चल रही है मैं समझता हूँ ऐसे ही चलने वाली है। अब हाई होप किसी को मैं देना नहीं चाहता, लेकिन अल्लाह करे बेहतरी आए। सिंध में जो है सिंध हुकूमत की नाअहली की इंतहा हो चुकी है। सिंध में अस्पताल हों, स्कूल हों, रोड रास्ते हों, सफाई सुथराई का निज़ाम हो, हर चीज़ तबाह हो चुकी है। सिंध हुकूमत ने इंतहाई नाअहली का मुजाहरा किया है मुसलसल। तो GTA या फंक्शनल जो है वो इलेक्शन में तो आ जाते हैं वोट लेने। अवाम ये कहती है कि अगर वो अपोजिशन में हैं तो सिंध हुकूमत की नाअहली पर क्यों नहीं रोडों पे आते? भाई बात इतनी ये है कि 12 साल से हुकूमत है पीपल्स पार्टी की, और असल सवाल तो अवाम को उनसे पूछना चाहिए जिनके पास देने को था उन्होंने नहीं दिया। हमारे साथ तो ये 2018 वाली इलेक्शन में कहते हैं ना मैच फिक्स हो गया, जीती हुई सीटें भी हमें हराई गई, मानेगा भी कोई नहीं। लेकिन अब जो हो गया सो हो गया। अब सवाल उनसे पूछे ना जो अभी वजीर बन के बैठे हुए हैं, उनसे पूछे ना। लड़काना है जो भुट्टो साहब का घर है, वहां पे इतनी एड्स कैसे आ गई? वहां पे एक हिंदू लड़की के साथ जो हुआ वो भी आपको पता है। और खैरपुर जिले में रमशा बसाण वाला केस हुआ। मैं तो लॉ एंड ऑर्डर की बात कर रहा हूँ और थोड़ा सा ये बीमारी की बात कर रहा हूँ, हेल्थ की बात कर रहा हूँ। रोड रास्ते नालियां, बारिश होती है तो महीना महीना तो लोग घर जा ही नहीं सकते हैं, गाड़ी चल नहीं सकती है, मोटरसाइकिल चल नहीं सकती हैं। तो लिहाजा जज करने का टाइम है उनको जिनकी हुकूमत है। हमारी हुकूमत हो और हम नाअहली करें तो फिर हमसे सवाल किया जाए। हम तो कहेंगे आप लोग बोलो, अवाम बोले, हम क्या बोले? साईं किसी की इजाजत से देखिए, जिसने जो वोटर है उसको कम से कम वो रोड पर ना अगर आ रहे हैं उनसे सवाल करने के लिए तो उन हाउसेस पे तो जाके सवाल कर ले। साईं सूर्या बादशाह ते खैरपुर में लेबर विंग सिंध जे तरफ़ां जेको आहे 3 ॾींहं ते अलामती बुख हड़ताल कई हुई। उते कारकुननि जो तादाद जेको घटि हुयो, छा फंक्शनिंग में बि धड़ाबंदी जो शिकार थी वई आहे? न न न असल में थोड़ो कंफ्यूजन आहे। हितां वारो सवाल मूंखे थोरो सम्झ अची वियो। GDA जेको आहे उहो आहे पंहिंजो इतिहाद। पार्टी त असांजी आहे फंक्शनल, उहो नॉन फंक्शनल न थी आहे। ऐं मूंखे त GDA जो उहिदो बि न आहे। मां पाण जेको आहे वाइस प्रेसिडेंट मुस्लिम लीग फंक्शनल जो आहियां सिंध। त तव्हां सभिनी खे न गॾायो कि फंक्शनल आहे GDA आहे। जिथे असां पाण वेंदासीं ॿई गॾिजी वेंदासीं, धड़ा न आहिनि, पर हिकु पार्टी आहे ऐं हिकु ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस छा आहे? इतिहाद। असांजी हिकिड़ी विंग करे असांजी सम्झो त सिंध हुकूमत हिन वक़्तु बहितर कमु करे रही आहे। 12 साल में कयो आहे, हाणे कंदी अॻिते। कहिड़ी उमेद था रखो? नाअहल ई हूंदो, 0-0 उन जे लाइ फंक्शनल मुस्लिम लीग यहाँ जेको आहे मुखालिफ़ धुर जेको आहे कोई बि जेको आहे अवाम जे लाइ मैदान ते न आई आहे। बापा फ़िलहाल त गॾिजाणियुनि ते माण्हू हथ नथा ॾियनि हिक ॿिए खे, तूं वरी छो थो असांखे कढणु चाहीं रस्तनि ते टाइम ते? वॾी महिरबानी।